बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे किशन चंद बेवस। किशन चंद बेवस जो टॉपिक जेको मां डेली हिकु टॉपिक डेली खणां थी, कॾहिं लेखक कॾहिं शाइर। पहिरीं असां दौर पढ़ियासीं, पोइ जेको बाद में जेको आहे असां जेको आहे नंबर वाइज़ जेका आहे लेखक मशहूरु शाइर उहे पढ़ंदा था अचूं। किशन चंद बेवस जेको आहे 1885 ईस्वी में पैदा थियो ऐं 1947 ईस्वी ते जेको आहे उन वफ़ात कई। त हलूं था पहिरें MCQs जे तरफ़। पहिरियों MCQs आहे असांजो, जदीद सिंधी शाइरीअ खे नओं मोड़ कंहिं ॾिनो? त जेको इन जो सही ऑप्शन आहे किशन चंद बेवस आहे, किशन चंद बेवस। हाणे असांजो MCQs ॿियों आहे, किशन चंद बेवस लाड़काणे में कॾहिं पैदा थियो? असांजो ॿियों ऑप्शन आहे, त हिन जो सही ऑप्शन असांजो आहे किशन चंद बेवस 25 जनवरी 1885 ईस्वी में पैदा थियो। त इन जो असांजो सही ऑप्शन आहे ए। हलूं था असां टे MCQs ते। टियों सवाल आहे त किशन चंद बेवस जे वालिद जो नालो जेको आहे थीरथदास खत्री आहे, थीरथदास खत्री। असांजो चौथों MCQs आहे, किशन चंद बेवस शाइरी जी शुरूआत कॾहिं कई? त 1901 ईस्वी धारे जेको आहे हुन शुरूआत कई। सही ऑप्शन असांजो आहे ऑप्शन ॿ। उन खां पोइ आहे पंजों सवाल असांजो, किशन चंद बेवस शाइरीअ में कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो? त उन जेको आहे बेवस जेको आहे तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो। सवाल नंबर 6 आहे असांजो, दरसी निसाब में शामिल ॿाराणनि लाइ ॿिनि नज़मनि ग़रीबनि जी झोपड़ी ऐं कुदरत वारा जो लेखक केरु आहे? त किशन चंद बेवस आहे, किशन चंद बेवस। उन खां पोइ असांजो सवाल नंबर 7 आहे, किशन चंद बेवस सिंधी शाइरी में कहिड़े सिन्फ़ जो बानी हो? त उहो जेको आहे गीत शाइरी जो बानी हुयो। सवाल नंबर असांजो 8 आहे, किशन चंद बेवस लाइ हे सिटरूं कंहिं चयूं आहिनि? त किशन चंद बेवस सिंधी शाइरी जो इहो पहिरियों सोजाग कवि आहे जंहिंजे कविता शाइरीअ सां सिंधी शाइरी जी नई प्रभात फुटंदी। त इहो जेको आहे हरी दिलगीर जेको हुयो चयो हुयो, हरी दिलगीर। सवाल नंबर 9 आहे, किशन चंद बेवस खे 20वीं सदीअ जो विहाउ तारो कंहिं सॼियो आहे? त उनखे जेको आहे ताज जोयो सॼियो आहे, ताज जोयो। सवाल नंबर असांजो 10 आहे, किशन चंद बेवस कॾहिं वफ़ात कई? त किशन चंद बेवस 23 सितंबर 1947 ईस्वी ते वफ़ात कई। हाणे असां हलूं था किशन चंद बेवस जा जेके कुझु। पहिरियों आहे शेरीन शेर, जेका ॿारनि लाइ शाइरी आहे, जेका 1929 ईस्वी में। ऐं उन खां पोइ आहे सामूंडी सिपूं, जेका शाइरी जो किताबु अथसि 1929 ईस्वी में। उन खां टियों किताबु आहे गुरु नानक जीवन कथा सवाने आहे, इहा 1935 ईस्वी में। ऐं चौथों किताबु अथसि मौजी गीत। त इहो जेको आहे इन जो मौज़ू आहे शाइरी हरी दिलगीर सां गॾु अथसि, जेको 1935 ईस्वी में आहे। पंजों अथसि फूलदानी, जंहिंजो मौज़ू आहे शाइरी ऐं मुरतब आहे मोहम्मद सदीक मुसाफ़िर सां गॾु, ऐं इहा आहे 1939। ऐं छहों अथसि हिन में शेर बेवस, जेका शाइरी आहे जेका 1951 ईस्वी आहिनि। ड्रामे जो नालो अथसि ख़ूबसूरत बला हशर, इहा जेको आहे 1907 ईस्वी में आहे साल में। ॿियो आहे बुलवा मंगल, जेको तर्जुमो थियल आहे 1908 में। ऐं टियों आहे ड्रामो राजा हर्षचंद्र महाभारत तां वरितल आहे 1909 में। उन खां पोइ आहे हार जीत भरत पोजारण, इहे जेके महाभारत तां वरितल आहिनि 1925 में। उन खां पोइ आहे मुनव्वर नांगड़ असलूको आहे इहो 1925 ईस्वी में। ऐं दरवेदी महाभारत तां वरितल आहे। ऐं शक जो शिकार, इहो बि असलूको ड्रामो। ॿियो आहे भरत पोजारण, इहा महाभारत तां आहे। मुनव्वर नांगड़ दरवेदी
शक जो शिकार, जिगरी कुर्बानी, इंडलठ, पोड़ीअ जो परणो, इहो असलूको आहे। उन खां पोइ आहे नल दमयंती, संस्कृत हर्षचंद्र जेको आहे हितां वरितल आहे, जेको 1940 में बहारिस्तान जेको असलूको आहे। उन खां पोइ आहे रेझूमल लाहौरी, उहो बि असलूको आहे। इहे हुया आहिनि जा कुझु ड्रामा जेके मां तव्हांखे ॿुधाया आहिनि। पर बेवस जी शख़्सियत ऐं फ़न ते छपियल कुझु किताब आहिनि, जंहिंजो जेको आहे मां तव्हांखे नाला ॿुधाए सघंदी मां। उन्हनि जे जेके आहिनि बेवस ऐं नओं दौर, उहो अर्जुन शाह जो आहे जेको 1970, ऐं बेवस हिकु इबियास, इहो बल्दियो गाजरा 1972 में, ऐं टियों आहे शाइर त बेवस, इहो बल्दियो गाजरा 1972। चौथों आहे किशन चंद बेवस, मरतब हरी दिलगीर 1982 में आहे। पंजो आहे जेको मरतब आहे हरी दिलगीर 1993 ईस्वी में। इहो कुझु हुनजे फ़न ते छपियल किताब हुया। इहो हुयो अॼु जो असांजो लेक्चर। इन खे मां हिते ई ख़तमु कयां थी। मिलंदासीं हिकु ॿिए टॉपिक में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।